कंबर रिपोर्ट न्याज हुसैन तुनियो। कंबर अहले सुन्नत वल जमायत ज़िले कंबर शहदाद कोट तरफा तालके कंबर में अज 22 जमादी सानी जुमे वफ़ात अमीरुल मोमिनीन खलीफा सैयदना इमाम अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु के सिलसिले में बाद नमाज जुमा मरकज़ अहले सुन्नत जामे मस्जिद हक 4 यार रज़ियल्लाहु तआला अन्हु का एक वडो मदाह सहाबा जुलूस कढियो वियो, जंहिंमें वॾी तादाद में ज़िले के मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि खां आयल जमायत अहले सुन्नत के कारकुननि शिरकत कई, जेको शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थी भुट्टो चौक ते पहुतो, जिते हू जलसे की सूरत इख्तियार करे वियो। जिते जलसे के ख़िताब कंदे उलमाए अहले सुन्नत के सरपरस्त सुन्नी राब्ता काउंसिल सूबाई सिंध हाफिज़ मंजूर अहमद सोलंगी, ज़िले कंबर शहदाद कोट के सदर हाफिज़ मोहम्मद इसहाक चन्ना, मौलाना बरकत अब्बासी, हाफिज़ अली मुआविया, जागीरानी शाहनवाज सुमरो और गुलाम नबी चांदियो अमीर जाम ज़हरी बिन खिताब कंदे चयो त सालन खां वठी हिकु मुतालबो सुन्नी क़ौम दोहराए थी त 22 जमाती सानी ते खलीफ़ाए रसूल खलीफ़ाए अफज़ल सैयदना इमाम अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जी यौम वफ़ात ते सरकारी आम मोकल जो ऐलान करे, पर अफ़सोस जो उन जायज़ मुतालबे ते सरकार ध्यान ही नथी ॾे। सरकार सुन्नी मुसलमान जी दिलनि खे सख़्त सदमो रसायो आहे। अॻवाननि वधीक चयो त कंबर जी अवाम खे अपील कई त तव्हां गुज़रियल इलेक्शन में सभिनी खे आज़मायो आहे, असां उन्हनि ते एतबार कयोसीं, हाणे असीं तक ते पंहिंजा बासलाहियत दीनार माण्हू बीहारे रहिया आहियूं। उम्मीद है हर साथी मेहनत करे अहिड़े शरीफ़नि खे वोट ॾेई कामयाब कंदा, जेके अवाम जी उम्मीदुनि ते पूरा लहनि।